लीडर टीवी जे प्रोग्राम कलाकार में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे हिकिड़ो लेखक मुसनिफ़ फिक्शन ऐं नॉन फिक्शन राइटर उस्ताद ऐं एसोसिएट प्रोफेसर डिग्री कॉलेज इस्लाम कोट जनाब नूर अहमद झंझी साहिबु। नूर अहमद झंझी या झंझी ज़ात जेका आहे उन सां तव्हांखे कई माण्हू नज़र ईंदा, जीअं साईं मोहम्मद सचल जाम साकी जो वालिद या जाम साकी, या साईं रायचंद, या वॾो हिकिड़ो माण्हू जनाब मोहम्मद उस्मान डीपलाई साहब, या फ़कीर जान खान खोसो ऐं इन क़िस्म जा ॿिया कई माण्हू। ऐं हिकिड़ो राज आहे सॼी रीजन जो, जेके उते पलिया आहिनि, उते वधिया आहिनि, उते वॾा थिया आहिनि ऐं जिन खे थर जी बुख, थर जी ॾुख ऐं थर जी अणहूंद वधीक चिमकायो ऐं थर जी वारी ॼण त उन ते चंड जा ओलड़ा पवंदा हुजनि, ईअं हिननि पढ़ियल लिखियल लेखक माण्हुनि ते उन जा ओलड़ा पिया, उहे वधिया, उहे वॾा थिया। अॼु असां हिन प्रोग्राम में हिकु मुख़्तसिर ॻाल्हि जनाब नूर अहमद झंझी साहब सां कयूं था। झंझी साहब जी तारीफ़ या उन सां ॻाल्हियुनि खां अवल मां तव्हांखे ॿुधायां त हुनजो हिकिड़ो ताज़ो किताबु आयो आहे, उहो आहे थरी लोक गीतनि जो समाजी इतिहास। उहो जेको समाजियाती या समाजी इतिहास आहे, उन में हुन थरी लोक गीत जेके आहिनि उनजो समाज में कारज या उन जी सॼी बुण बुनियाद ते ही हिकिड़ो अहम किताबु लिखियलु आहे। हुनजो हिकिड़ो ॿियो किताबु आहे जेको अंग्रेज़ी में आहे, जेको हुन मुख़्तलिफ़ जेके रिफ्लेक्शन्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके ॻाल्हियूं आहिनि उहे घणो करे उनजो वास्तो त थर सां ऐं थर जे माण्हुनि ऐं उन्हनि सां यादगिरियुनि सां आहे, या ख़ुदि जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते हुन जा मुआग आहिनि उन्हनि सां आहे। उहो किताबु आहे अल्केमी ऑफ शिफ्टिंग सैंड्स। ही साईं जो अंग्रेज़ी किताबु आहे। हिननि ॿिन्ही किताबनि समेत जनाब एसोसिएट प्रोफेसर, जंहिंखे असां उर्फ़ आम में प्रोफेसर चऊं न बि चऊं, त बि हुन 52 किताब लिखिया आहिनि, जिन में 12 खां 13 जेके आहिनि तर्जुमा आहिनि। बाक़ी जेके 39-40 किताब आहिनि उहे सभु संदसि जा लिखियल आहिनि। अचो त साईं सां ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। सभ खां अवल त लीडर टीवी जे पारां असां वांजा थोराइता आहियूं जो अवां असांजे चवण ते पेश पिया आहियो। मूं जीअं चयो पिए त अवां 52 किताब त लिखिया, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जेको थर जी सॼी रीजन आहे, उन में भले तव्हां उमरकोट बि विझो या साईं जो मंदर बदर पली ऐं ॿिया जेके बि अदीब आहिनि उहे बि विझो, या अवां जिन जा मूं नाला खयां आहिनि। हाणे उहो थर जो अदब नज़री तौरु, फ़िक्री तौरु उहो अवाम दोस्त आहे या रवाजी आहे या अवाम दुश्मन आहे? महिरबानी डॉक्टर अयूब। टीवी या मीडिया जेको आहे, तव्हां चओ था लीडर टीवी पेश थी पिया आहियो, दुनिया सॼी मीडिया जे ॾाढो पेश आहे। ऐं केॾो वॾे में वॾो इक़्तदार हुजे, ॿी बि जेका शइ हुजे, मीडिया जे अॻियां दुनिया पेश आई। मीडिया जो दौरु आहे, हिन में कोई शक न आहे, छाकाणि त मीडिया दुनिया खे माण्हुनि खां मुतारिफ़ कराए थो। मीडिया एजुकेशन जो वॾे में वॾो हिन वक़्तु ज़रियो थी वियो आहे। उनमें जेको सोशल मीडिया आहे उहो त अञा बि 2 फुट अॻिते आहे। माण्हू वॾे वॾी अख़बार में ख़बर छपाए वरी रखनि सोशल मीडिया ते वञे त मुंहिंजी अॼु ख़बर हीअं आई आहे, मुंहिंजो मज़मून छपियो आहे। सो तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, स्पेस ॾिनी ऐं त असीं लीडर टीवी जे मार्फत इहे ॻाल्हियूं करियूं, माण्हुनि खे सम्झायूं, ॿुधायूं त ही दौरु कम्युनिकेशन जे मीन्स में तरक़ीअ जो दौरु आहे ऐं सॼी दुनिया पाण में एतिरी ॻंढिजी वई आहे। उन में जीअं ॿी दुनिया तब्दील थी आहे, हीअं थर में तब्दीली आहे। थर जो अदब ॾिसो, थर जी तारीख़ ॾिसंदो, थर जी समाजियात ॾिसंदो, थर जी सकाफ़त ॾिसंदो, थर में वणिज वापारु ॾिसंदो, थर में माण्हुनि जा रवैया, सभु ॻाल्हियूं उन में तब्दील थियूं आहिनि। सुवालु तव्हां चयो त थर जो अदब रिवायती आहे, थर जो अदब गैर रिवायती आहे, थर जो अदब अवाम दोस्त आहे या अवाम खां पासे ते आहे। त सभ खां पहिरियां उनखे असांखे इन ते ॻाल्हाइणु घुरिजे त अदब ख़ुदि छा आहे।
ऐं उहो अदब उनजी वस्फ़ जेकॾहिं सुठी ॾिसणी आहे त उनजो सभ खां वॾे वॾो असां सिंधी समाज मिसाल भिटाई आहे। छो त लिटरेचर अंग्रेज़ीअ जो उन्हनि जी डेफिनेशन ॿी आहे, अदब जी डेफिनेशन ॿी आहे। अदब जो मतिलबु इहो आहे त इंसान जी उहा तख़लीक़ जेका हर वक़्तु हर हंधि हर माण्हूअ जे अॻियां पेश करे सघिजे। जेको ग़ज़ल नज़म पंहिंजे महबूबा ते लिखिजे उहो भेण खे ॿुधाए सघिजे, इहा आहे अदब जी। त अदब ईअं हिकिड़ी फैमिली प्रोडक्शन आहे। तव्हां कंहिं बि हंधि ते हुनखे मस्जिद में, मंदर में, टिकाणे ते, गुरुद्वारे ते, किथे बि हुन ते घर में घटीअ में ॻाल्हाए चई इज़ारे सघो था। त थर जे अदब खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त उन में लोक जो रंग तमामु घणो आहे। उन में फोक सॉन्ग्स आहिनि, फोक स्टोरीज़ आहिनि, गुज़ारतूं आहिनि, ॿियो ईअं तमामु घणो जेतिरो मवादु आहे उहो सभु तव्हांखे अवाम दोस्त नज़र ईंदो। जेका माण्हुनि जी अक्सरियत आहे उन जे साम्हूं नज़र ईंदो ऐं माण्हुनि उन अदब जे वसीले पंहिंजो जेको रिज़ेंट आहे या क्रिटिकल रिफ्लेक्शन आहे या माण्हुनि खे कंहिं बि ॻाल्हि का ॻाल्हि नथी वणे त उहा बि उन्हनि उन वसीले ज़ारी आहे। त थर जो अदब सभ खां पहिरियां ई त फितरत पसंदि आहे। उन में फितरत जूं ॻाल्हियूं आहिनि, उन में फितरत जा जेतिरा जिनसार मिसाल तौरु फ्लोरा फौना आहिनि उन सभिनी जो ज़िक्र आहे। तंहिंखां पोइ माण्हुनि जा पाण में रवैया आहिनि, ॾाढे जो हीणे सां कीअं आहे, हीणे जो ॾाढे सां रवैयो कीअं आहे, भला इन्हनि ॿिन्ही जे विच मां ॿियो रवैयो कहिड़ो निर्वार थिए थो, औरतुनि जो मर्दनि सां, मर्दनि जो औरतुनि सां, उहे सभु शयूं उन में तमामु सुठे नमूने ऐं बहस हेठि आयल आहिनि। त थर जो अदब हिन वक़्तु जंहिं स्टेज ते अची बीठो आहे उन में उनजी ज़ुबान तमामु सुठी आहे, मवादु तमामु सुठो आहे। ज़रूरत आहे उनखे रिफाइन करण जी, ज़रूरत आहे उनखे ॿोली जे हवाले सां जेके बि शयूं उन में सुधारण जूं आहिनि। पर थर जो अदब उन में अञा बि असीं हिन जदीद अदब खां जॾहिं उनजी पोइ तारीख़ में वञूं था, जंहिं मूं फोक सॉन्ग्स जी ॻाल्हि कई त उन में उहे माण्हू वीचारा जिन माण्हुनि पंहिंजो नालो ई न ॾिनो ऐं उहे अहिड़ा गीत चई विया आहिनि ऐं उन में अक्सरियत औरतुनि जी आहे, उहे गीत अॼु ताईं माण्हुनि जे इंस्पायरेशन जो, माण्हुनि जे ताक़त जे इज़हार जो, माण्हुनि जे नफ़रत जे इज़हार जो, मुहबत जे इज़हार जो ऐं समाज जे सभिनी रूपनि जे इज़हार जो वॾे में वॾो ज़रियो आहिनि। त इन नमूने सां आहे। वरी जे तहक़ीक़ जी ॻाल्हि करियूं था त असां वटि साईं रायचंद जो हिकिड़े जो ई नालो एॾो वॾो आहे ऐं ॿिए पासे उस्मान डीपलाई साहिबु आहे, सहाफ़त जे दुनिया खां वठी, अफ़सानवी अदब खां वठी, नावल खां वठी, इवन जेका तनक़ीद उस्मान डीपलाई साहिबु जेके मयारनि जा मुक़ररु कया ऐं शयूं अक़ीदनि जे हवाले सां उन्हनि तमामु वॾो कमु कयो। इंसान नाले सां हिकिड़ो परचो कढंदो, उहो परचो क्लास जो अॼु बि उन क़िस्म जे परचनि जी ज़रूरत आहे। त या जीअं मिसाल सचाई नाले सां अख़बार हूंदी, कामरेड ग़ुलाम अहमद कढंदो हो। त इहे असांजे सिंधी समाज जो जेको फ़िक्र आहे उन जा हिकिड़ा ईअं असासी कम आहिनि। त उस्ताद रायचंद पंहिंजे उन बेसरो सामानी जे दौर में बि एतिरनि किताबनि खे ॾिसी उनखे रेफर करे तारीख़ रेगिस्तान जे नाले सां ॿ जेके जुल्द ॾिना आहिनि, उहे शेख अयाज़ जहिड़ो माण्हू इहो चवे थो त जेकॾहिं मूंखे हुन दौर में ॿुधायो वञे जॾहिं वाइस चांसलर हुउसि त PhD डिग्री साईं खे ॾेई छॾियां। उस्मान डीपलाई साहिब जा बि जेतिरा किताब आहिनि, चाहे उहो सांगड़ नावल हुजे या उनजा ॿिया किताब हुजनि, पीर परस्तीअ जे ख़िलाफ़ु हुजनि, ॿियनि शयुनि जे ख़िलाफ़ु, त उहे सभु उन वक़्तु बि ईअं अहिड़ा चिटा किताब हुआ ऐं अॼु बि उन्हनि जी अहमियत पंहिंजे जाइ ते आहे। ॿिया नौजवान आहिनि, उहे बि सुठो कमुकारु कनि था। तंहिंखां सवाइ जेका शाइरी आहे, हिन वक़्तु शाइर वग़ैरह आहिनि, जीअं तव्हां नालो खयो त हाणे जुमन दरबदर हो, ॻाईंदो बि हो, पाण शाइरी बि कंदो हो, ॿई ॻाल्हियूं। तव्हांजो हलीम बाग़ी आहे, उनजी तमामु सुठी शाइरी आहे। ऐं ईअं इन कस में जॾहिं असीं अचूं था त मज़हर लगारी हूंदो हो, हिन वक़्तु उहो किथे ॿिए पासे हलियो वियो आहे, पर इंतिहाई बहितरीनु शाइर रहियो आहे। ऐं थर में बि तव्हां हेठि वेंदो त तव्हांखे ज़ुबान एॾी सुठी मिलंदी उनजे शाइरीअ में, ऐं राति सॼी महफ़िल लॻाए छॾियो, पिया ॿुधो, माण्हू न थकिबो आहे। उन में ज़िंदगीअ जा तव्हांखे सभु रंग नज़र ईंदा, रवानी नज़र ईंदी। ऐं सिंधी अदब जेको तारीख़ी हवाले सां, तारीख़ी रिवायत सां रहियो आहे, उन में जेको रिवायती भट्टनि भाननि जो जेके बि किन ख़ानदाननि सां उन खां हटी करे जेको न्यूट्रल माण्हुनि जो अदब आहे, उहो निज आम जो अदब आहे, जीअं भिटाईअ जो आहे।
भिटाई बि कंहिं बादशाह जी वाखाण न कई आहे पंहिंजे शाइरीअ में। वाढे जी, राज़े जी, कोरीअ जी, लोहार जी, सोनारे जी, खटीअ जी, इन क़िस्म जे माण्हुनि जी, उन्हनि जी मुहाणे जी, इहे कम कंदड़नि जी जेतिरो उन वक़्त जो कसब आहे उन कसब जी हुन ॻाल्हि कई आहे। त थर जे बि सॼे अदब में तव्हांखे ईअं नज़र ईंदो। हाणे मूं फोक सॉन्ग जी ॻाल्हि कई त फोक सॉन्ग में हिकिड़ो ई असां जेकॾहिं गीत खणूं था जीअं चिरमी आहे, त चिरमी मुराद फ़क़ीर ऐं माई भाॻी ॻाई हुई, मशहूरु थी, रेडियो पाकिस्तान ते हली। उन चिरमीअ जूं जेके गीत अॻिते आहे, गीत खां अॻु में लाइनूं आहिनि, उहे लाइनूं ईअं सम्झो त हिकिड़ो वॾो इकोनॉमीअ जो दस्तावेज़ आहे। 5-6 सिटुनि में हेव्स ऐं हेव नॉट्स जी ॻाल्हि कयल आहे। मिसाल तौरु चिरमीअ खे पहिरीं सोन चवे थो त चिरमी तूं कारे मोह वारी आहीं ऐं मुंहिंजे साम्हूं एॾा वॾियूं ॻाल्हियूं न कर, तूं मुंहिंजे साम्हूं तुरे थी, उनजे करे तुंहिंजी क़ीमत आहे। त चिरमी वण में थिए थी, एॾो दाणू आहे, उनखे कंहिं वक़्त में सोनारा वेट तौरु इस्तेमालु कंदा, छाकाणि त उहा सुकण खां पोइ वरी न सुकंदी, स्टैंडर्ड आहे। चिरमी बि उनखे चवनि, कांगणी बि चवनि, मुंहं ते दाणो उनजो कारो थो थिए ऐं बाक़ी ॻाढ़ी थी थिए। त वरी चिरमी उनखे जवाबु थी ॾे त आऊं भले ईअं आहियां, पर तूं एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं न कर ऐं तूं कुझु बि न आहीं, सोन आहीं त छा थी पियो। वरी हू चवे थो, वरी जो आख़िरी जवाबु ॾिए थी उहो अहिड़ो जवाबु आहे जो उहो सॼी हिकिड़ी माना ईअं सम्झो त वॾी लाइन ॾेई थो छॾे, जंहिं लाइन ते किताब बि लिखी सघिजे थो, जंहिं लाइन ते सॼो फिल्म ठही सघे थो। त उहा इहा आहे, चवे थी त आऊं झंगल जी शइ आहियां, फितरत जी शइ आहियां, ऐं मुंहिंजो नीरे रंग जो वणु आहे ऐं मुंहिंजो ॻाढ़ो रंग आहे। मुंहिंजे मुंहं में त कारो तिर तॾहिं थियो तो जॾहिं तो जहिड़े घटिया जे साम्हूं तुरियसि, तुंहिंजे साम्हूं न अचां त कारी न थियां कॾहिं। त कैपिटलिस्ट ऐं नॉन कैपिटलिस्ट जेके बि लाड़ा रहिया आहिनि इकोनॉमीअ में, उन जो बहितरीनु क़िस्म जो मिसाल आहे। पोइ अॻिते गीत शुरू थो थिए, मुहबत जी ॻाल्हि थिए थी। त थर जो माण्हू जीअं त हर इलाइक़े जो अदब, सकाफ़त, इमरानियात, उन ते इन्वायरमेंट जो असरु आहे। हूअं बि दुनिया जूं असांजी जेतिरी बि इंसानी चुरपुर आहे, उन ते ॿ जेके आहिनि वैल्यूज़ उहे हावी आहिनि। हिकिड़ो टाइम आहे, ॿी स्पेस आहे। त असां जंहिं स्पेस में रहूं था, थर आहे, उहो हिकिड़ो त उनमें डाइवर्सिटी आहे ऐं उनजी अक्सरियत थर वारी आहे। जीअं हिन में हिन मुंहिंजी किताब जो नालो अल्केमी ऑफ शिफ्टिंग सैंड्स। त इहा शिफ्टिंग सैंड जेका आहे भुरभुरी वारी आहे, हिन भुरभुरी वारीअ में जेतिरी रेज़िलियंस कुदरत रखी आहे एतिरी कंहिं में न आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो जी त तव्हां साईं रायचंद जी ॻाल्हि कई, बुख में, ॾुख में, अणहूंद में, ऐं कम्युनिकेशन न ही, रोड रस्ता न हुआ, पर रायचंद हो। हाणे जॾहिं कम्युनिकेशन आहे, जेके रोड रस्ता आहिनि, जेका टेक्नोलॉजी जी तरक़ी आहे, जेका हथ हथ में फ़ोन अची वई आहे, हाणे त वधीक जदीद रायचंद साईं पैदा थियणु खपनि, उहे थियनि था। हा, बिल्कुलु उहे थियनि था। उन अञा पंहिंजे उहे इब्तदाई शिकिल में जेका मूं नोट कई आहे एज़ ए सोशल साइंटिस्ट, के नाला ॾियो त असां उन्हनि खे रायचंद बणायूं। ऐं उनखे ॾिसां पियो जॾहिं त हाणे हिन वक़्तु जॾहिं कम्युनिकेशन जी असीं ॻाल्हि करियूं था, दुनिया ॻंढिजी वई आहे, त असां वटि जेके अर्बन हंध त पंहिंजे जाइ ते, जीअं मिठी आहे, इस्लामकोट आहे, चेलार आहे, उमरकोट आहे, छाछरो आहे, नगर पार्कर आहे, इस्लामकोट आहे, डीपलो आहे, पर ॻोठ जिते जिते बि नेटवर्क आहे, हाणे उहे छोकिरा एतिरी दुनिया सां कम्युनिकेशन रखी विया आहिनि ऐं उन में IT जे मैदान में हो अॻिते वञनि पिया। हींअर तव्हां डेटा नोट कंदो, तव्हांखे हफ़्ते में 2 फ्लाइटूं ॿाहिरि जूं थर जे माण्हुनि जूं उन में वञनि था। 2 फ्लाइटुनि में छोकिरा कंहिं न कंहिं डिसिप्लिन में, कंहिं न कंहिं यूनिवर्सिटी में वञनि पिया। उन में बि जेके मेनली तम ज़हीन माण्हू आहिनि, उहे IT जे दुनिया में वञनि पिया। त रायचंद साहिब जो दौरु रायचंद साहिब जो दौरु हो, माना ही IT जा नवां रायचंद पैदा IT जा नवां रायचंद थींदा। हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस में तमामु घणो कमु कंदा ऐं अॻे ई हूअं एतिरा टेक्निकल माण्हू असांजा रहिया आहिनि जो बिना पढ़ण जे बि असां वटि क्राफ्ट तमामु वॾो रहियो। भला थर में उस्मान डीपलाई साहिबु उहो अक़ीदे जी बालादस्ती जे ख़िलाफ़ु आहे ऐं उनजे उर ज़ोर आहिनि ऐं उनजे ख़राबियुनि जे ख़िलाफ़ु आहे ऐं उन पीर परस्ती खे हिकिड़ो वॾो मिज़ाइल ठोके छॾियो आहे, अञा त उहो निकिरे ई नथो। ठीकु आहे,
अक़ीदे परस्ती पीर परस्ती के ख़िलाफ़ अवां सम्झो था थर में ओड़ो ई माहौल आहे जहिड़ो डीपलाई साहब जे वक़्त में हो? न, माहौल तब्दील थियो आहे, शयूं गॾोगॾु हलनि थियूं, दुनिया पैरेलल आहे। हिकिड़ी धारा हिकिड़े नमूने सां तरक़ी थी करे त ॿी हुनजे जेको काउंटर आर्गुमेंट आहे उहो भले थो, पर हिन वक़्तु सुजागी उनजे भेट में वधीक आहे। उन वक़्तु अबोझाई हुई, माण्हू जी ॼाण जी सतह घटि हुई। हिन वक़्तु माण्हू जी ॼाण जी सतह वॾी आहे। माण्हू मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते परफॉर्म कंदे कमकार कंदे ॾिसे थो। सच कूड़ घटि में घटि असांजो हीउ जेको आहे सब्जेक्टिव आहे उहो ज़ाहिर थी थो पवे त केरु माण्हू कहिड़ी लेवल ते आहे, कहिड़ी सतह जो आहे। सो माण्हुनि पंहिंजे उन अकुल खे बि इस्तेमालु करणु शुरू कयो आहे, इल्म खे इस्तेमालु करणु शुरू कयो आहे। ऐं आउं सम्झां थो त तालीम जीअं अञा थोरो ईअं वधंदी वेंदी तीअं इहे शयूं मुआशिरे मां अॻिते हली वेंदियूं। आख़िरी सवाल थो पुछां हिन अदबी मामलनि जो, उहो हीअ आहे त जंहिं राणा फैमिली थर खे सिंध सां गॾु रखियो ऐं उहे हिंद खां धार रहिया हिते, उन राणा फैमिली पंहिंजी समूरी किरत, पंहिंजी बहादुरी, दिलेरी, सिंध दोस्ती उन ते के किताब सहेड़िया, के लिखिया, के ॻाल्हियूं, के मुहाड़ियूं, या अञा जमा में ॻाल्हायां थो, छा थर में सहेड़ण जो कमु हले पियो या हर को टिड़ विछड़ आहे? सहेड़ण जो कमु बिल्कुलु हले थो, पर हाणे हुन में ॿ थी विया आहिनि तबिका। हिकिड़ो त उहे माण्हू जेके वर्बल हेरिटेज जा, ओरल हेरिटेज जा माण्हू हुआ, उहे वीचारा ॻोठनि ताईं रहिया, थोरा सीना गज़ेट वारा उहे थोरा रहिया या पोढ़ा थी विया आहिनि। नथो अचे, शुजरनि वारा माण्हू हुआ, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं उन्हनि वटि बटन बाननि जूं ॻाल्हियूं हुयूं, उन्हनि डॉक्यूमेंट कुझु नौजवाननि जेके उन्हनि था हलनि था, उन्हनि खां खणी ॿुधनि था, कनि था। पर हिन दौर में उन डिसिप्लिन में जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहो इहो आहे त भली उहा जेका बि रिवायत आहे उहा जी उहा हुजे, पर उनजो एनालिसिस जदीद दौर जे हिसाब सां थियणु खपे, जीअं असां उनजी का माना ॾेई सघूं पंहिंजे समाज खे। न, उन ते तालीम जी ज़रूरत आहे, उन ते पढ़ाइण जी ज़रूरत आहे। इवन तारीख़ जा, अदब जा नवां बुनियाद पढ़ाया वञनि। असां वटि सॼो ज़ोर कॾहिं डॉक्टरीअ ते आहे, कॾहिं इंजीनियरिंग ते आहे, सोशल साइंस ते अकेडमिक हवाले सां तमामु घटि ॻाल्हियूं थियनि थियूं। इवन असांजे बाक़ी यूनिवर्सिटियुनि में ॿियनि में छो त उनजो वरी मार्केट सां लिंक न आहे, त उहे वरी माण्हू सम्झनि था त असीं पढ़ूं, माण्हू सम्झनि था पढ़ूं, असीं नौकिरीअ लाइ था। नाज़रीन, ही हो जनाब नूर अहमद जंजी साहब, एसोसिएट प्रोफेसर, गवर्नमेंट डिग्री कॉलेज इस्लाम कोट। ऐं हिन असां अदब जे मामले ते कलमकार हिन प्रोग्राम में हिकिड़ी मुख़्तसर निशस्त, ऐं असीं चाहियूं था त थर खे वरी उन जे नवाण सां ऐं जेका का तरक़ी थिए थी उन हवाले सां, ऐं जेका वाध थिए थी उन हवाले सां, ऐं सॼी दुनिया में थर जंहिं नमूने मुतारिफ़ थिए थो उन में असां पंहिंजो बि हिसो ॻंढियूं ऐं अव्हांखे बर वक़्तु उहे ॻाल्हियूं ॿुधाईंदा हलूं। ऐं ॾाढी अहम ॻाल्हि कई नूर त नए ज़माने जा नवां रायचंद जेके आहिनि उहे थर में पैदा पिया थियनि ऐं हर हंधि पैदा पिया थियनि। ऐं तव्हांखे अॻे तारीख़ जो ऐं थर जो, फिक्शन जो रायचंद मिलियो हो, पर हाणे IT जा नवां रायचंद जेके आहिनि उहे पैदा थी रहिया आहिनि, जेके सॼी दुनिया खे मुनवर कंदा, रोशन कंदा। नूर अहमद साहब, अव्हांजी वॾी महिरबानी।